बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा रुकू नंबर 8। ऐं जॾहिं हिक शख़्स खे कुटव तॾहिं उन जे मारींदड़ बाबति तकरार कयव ऐं जेकी लिकाईंदा आहियो सो अल्लाह पधिरो कंदड़ आहे। पोइ चयोसूं त संदसि गोश्त जो कुझु भाङो उन मुअल खे हणो। अहिड़ी तरह अल्लाह मुअलनि खे ॾियारींदो आहे ऐं अव्हां खे पंहिंजूं निशानियूं ॾेखारींदो आहे त मन में सम्झो। वरी उन खां पोइ अव्हां जूं दिलियूं ॾाढियूं सख़्तु थियूं, पोइ पहाड़ वांगुरु, बल्कि ॾाढियूं सख़्तु आहिनि। ऐं पहाड़नि मां यानी पथरनि मां के अहिड़ा बि आहिनि जो मझाइनि वाहियूं फाटी निकिरंदियूं आहिनि ऐं मझाइनि को फाटंदो आहे, पोइ मझाइं पाणी निकिरंदो आहे ऐं मझाइनि को अल्लाह जे भव खां किरंदो आहे ऐं जेकी कंदा आहियो तंहिंखां अल्लाह बेख़बर न आहे। ए मुस्लमानो, अव्हीं यहूदियुनि में पाण लाइ फर्माबरदार हुजण जो हिन हूंदे बि अञा आसरो रखो था छा, जो बेशक मझाइनि हिक टोली अहिड़ी आहे जो अल्लाह जो कलाम ॿुधंदा आहिनि, वरी उन जे सम्झण खां पोइ उहे ॼाणण हूंदे उन खे मटाईंदा आहिनि। ऐं जॾहिं मोमिननि खे मिलंदा आहिनि तॾहिं चवंदा आहिनि त मञोसूं, ऐं जॾहिं हिक ॿिए खे हेकिलो यानी अकेलो मिलंदा आहिनि तॾहिं पाण में चवंदा आहिनि त जेकी अल्लाह अव्हां ते खोलियो आहे तंहिंजे ॻाल्हाइण सां छिरकंदा आहियो त उन सबबनि अव्हां जे पालणहार वटि अव्हां ते हुज्जत वठंदा रहनि। अव्हीं न सम्झंदा आहियो ऐं न ॼाणंदा आहियो छा त जेकी लिकाईंदा आहिनि ऐं जेकी पधिरो कंदा आहिनि सो अल्लाह ॼाणंदो आहे। ऐं मझाइनि के अणपढ़िया आहिनि जे कूड़नि ख़्यालनि खां सवाइ किताब खे न ॼाणंदा आहिनि ऐं उहे रुॻो अटकल ते हलंदा आहिनि। पोइ उन्हनि लाइ ख़राबी आहे जेकी पंहिंजो हथरादो किताब लिखंदा आहिनि, मोटी माण्हुनि खे चवंदा आहिनि त हीउ अल्लाह वटां आयो आहे। हिन लाइ त उन सां दुनिया जो थोरो मुल्ह वठनि। पोइ जेकी संदनि हथनि लिखियो तंहिं सबबनि उन्हनि लाइ ख़राबी आहे, ऐं जेकी कंदा आहिनि तंहिं सबबनि पिणु उन्हनि लाइ ख़राबी आहे। ऐं चवनि था त बाह ॻणियलनि ॾींहंनि खां सवाइ असांखे कॾहिं न छुहंदी। ऐं पैगंबर खेनि चयो त अल्लाह वटां अहिड़ो अंजाम वरितो अथव छा त अल्लाह अंजाम खे कॾहिं न फेरींदो, या अल्लाह ते अणॼातो कूड़ ॻाल्हाईंदा आहियो। हाओ, जिन मदाई कमाई ऐं संदनि बुछड़ाई खेनि वेढ़े वई से दोज़खी आहिनि। उहे मझाइं सदाईं रहण वारा आहिनि। ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया से बहिश्ती आहिनि। उहे मझंसि सदाईं रहण वारा आहिनि।